أعوذ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उत्लु मा ऊहिया इलैका मिनल किताबि व अक़िमिस सलाता इन्नस सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां जे तरफ़ जंहिं किताब खे वही कयो वियो आहे, वही जे ज़रिए सां मोकिलियो वियो आहे, उहा उन जी तिलावत कयो ऐं नमाज खे क़ाइमु कयो। बेशक नमाज बेहयाई ऐं बुरी ॻाल्हि खां रोके थी ऐं बेशक अल्लाह जो ज़िक्र वॾी शइ आहे ऐं अल्लाह ताला जेको कुझु तव्हां करियो था, अल्लाह ताला उन खे ॼाणे थो। हीअ 21 सिपारे जी पहिरीं आयत आहे। इन में माक़बल में जेको आहे हिन सूरह अनकबूत जे इब्तिदा में बयान कयो वियो त जेके तकलीफ़ूं काफ़िर ॾियनि था मुसलमाननि खे घुर्जे त हिम्मत कनि ऐं उन खे अल्लाह जे लाइ बर्दाश्त कनि, पर जंहिं मक़सद में लॻा पिया आहिनि यानी दावत ऐं तबलीग, इन मक़सद खे न छॾीनि। हिते अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमाए पियो, असल मक़सद त इहो आहे त सभिनी मुसलमाननि खे इहो चवणु त तव्हां अल्लाह पाक जे क़ुरान पाक जी तालीम करियो ऐं इन क़ुरान पाक जी तिलावत जे ज़रिए सां दावत ॾियो। असुल जेका दावत ऐं तबलीग आहे उहा क़ुरान जे ज़रिए सां आहे, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मरकज़ बनाए करे ऐं इहो चयो वियो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां तबलीग जे लाइ तिलावत करियो। माण्हुनि खे जेको किताब तव्हां जे तरफ़ वही कयो वियो आहे उहो माण्हुनि खे तिलावत करे ॿुधायो। ज़ाहिर आहे त अल्लाह पाक जो कलाम आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी पढ़नि त उन में केतिरो असर। बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त तव्हां जे तरफ़ जेको किताब वही कयो वियो आहे उन खे तव्हां तिलावत करियो, माना माण्हुनि खे पढ़ी ॿुधायो। ऐं इहा आदत थी तव्हांजी तबलीग क़ौली ऐं अमली तौर ते तव्हांजी तबलीग इहा आहे त तव्हां अमली तौर ते बि माण्हुनि खे अमल करे ॾेखारियो त दीन ते कीअं अमल कबो आहे। ऐं चूंकि दीन जे कमनि में सभिनी खां वधीक अहम तरीन शइ नमाज़ आहे, त नमाज खे क़ाइमु करियो। ऐं नमाज जे अंदरि इहा ख़ासियत आहे त इहा नमाज जेका आहे उहा बेहयाई ऐं बुरनि कमनि खां रोके थी। यानी नमाज ज़बाने हाल सां ॼण के ईअं चए पई त जंहिं माबूद जी तूं तमामु घणी ताज़ीम करीं थो ऐं जंहिंजी इताअत जो तूं इक़रार करीं थो कलमो पढ़ी, ही जेके बेहयाई फ़हशा ऐं मुनकर आहिनि उन जी बेअदबी आहे, उन करे तूं इनखे छॾे ॾे। वल ज़िक्रुल्लाहि अकबर, ऐं नमाज खां अलावा बाक़ी ॿिया जेके दीन जा कम आहिनि उहे बि करणु घुरिजनि, उहे बि वॾी शइ आहे। त अल्लाह जो ज़िक्र तमामु वॾी शइ आहे। ऐं ॾिसो तव्हां अल्लाह जी इताअत करियो, बेहयाई बुरनि कमनि खां बचो, नमाज खे क़ाइमु करियो। जेकॾहिं तव्हां कंदा तॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे इन्हनि अमलनि खां वाक़िफ़ आहे, ऐं जेकॾहिं न कंदा तॾहिं बि जेको कुझु तव्हां करियो था सुठो या बुरो, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे तमामु आमाल खां बाख़बर आहे, हुन जे इल्म में आहे। जेकॾहिं सही कंदा त बदिलो सुठो मिलंदो, जे न त पोइ सज़ा मिलंदी। हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन मारिफुल क़ुरान में फरमाइनि था त ही इस्लाह ख़ल्क़ यानी मख़लूक़ जी इस्लाह जो बेहतरीन ऐं कामिल तरीन ऐं मुख़्तसर तरीन नुस्ख़ो अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फ़रमायो। त इन में छा आहे त तिलावत, क़ुरान पाक जी तिलावत, दावत में जे लिहाज़ सां तिलावत, माण्हुनि खे
यानी पढ़ी करे ॿुधाइजे ऐं उनजो यानी उनजो तर्जुमो उनजो मफ़हूम माण्हुनि जे लाइ बि ऐं पंहिंजे लाइ बि। छो त क़ुरान पाक जे ज़रिए सां क़ुरान पाक जी तिलावत जेका आहे ऐं क़ुरान पाक जी तालीम, क़ुरान पाक जो बयान, इहो वॾे में वॾो ज़रियो आहे इस्लाह जो। ऐं ॿी शइ नमाज़। नमाज़ पढ़णु मक़सदु कोन्हे सिर्फ़ु पढ़णु, भई नमाज़ पढ़ूं था, न, हिते नमाज़ जो पढ़णु कोन्हे, नमाज़ खे क़ाइमु करणु। अक़िम इक़ामत मां आहे, इक़ामत चवंदा आहिनि सिधो खड़ो करण खे। माना नमाज़ जो जेको ज़ाहिर आहे उन खे बि तव्हां सभु आदाब ज़ाहिरी बातिनी सभु आदाब तव्हां पूरा करियो ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते नमाज़ पढ़ो। हिकिड़ी हिकिड़ी शइ नमाज़ जी ठाहियो। इन में तमाम अरकान, शराइत, अहिड़े तरीक़े सां मुस्तहबात, फ़राइज़, वाजिबात, मुस्तहबात ऐं आदाब ऐं अंदर जो जेको ख़ुशू आहे, ध्यानु आहे नमाज़ जो, इहे सभु शयूं जेतिरी नमाज़ सुठी हूंदी ऐं नमाज़ जे अंदरि इहो ख़ासो आहे त बेशक नमाज़ जेका फ़हशा ऐं मुनकर खां रोके थी। फ़हशा छा खे चइबो आहे? उन लिखियो आहे त फ़हशा चइबो आहे उन गुनाह खे, उन्हनि बुराइनि खे जंहिंजे बुराई हुअण ते तमामु माण्हू मुतफ़िक़ आहिनि, चाहे मुसलमान हुजे या काफ़िर हुजे, सभु उन खे बुरो सम्झनि था। मसलन ज़िना आहे, अहिड़े तरीक़े सां धाड़ो आहे, अहिड़े तरीक़े सां नाहक क़त्ल आहे। इन्हनि खे जीअं मुसलमान बुरो सम्झे थो ईअं काफ़िर बि बुरो सम्झे थो। फ़हशा उहा आहे ऐं मुनकर उहा आहे जंहिं ते अहले शरीयत जेका आहे न, अहले शरीयत जो इत्तिफ़ाक़ आहे उन जी बुराईअ ते त हीउ बुरो आहे। इन मां ख़बर पई त जंहिं में मुज्तहिदीन जो इख़्तिलाफ़ आहे जंहिं शइ में, मिसाल जे तौर ते मुख़्तलिफ़ शयूं आहिनि नमाज़ पढ़ण जे तरीक़े में, भई आमीन ज़ोर सां चओ या आमीन आहिस्ता चओ या रफ़ुल यदैन करियो या रफ़ुल यदैन न करियो वग़ैरह वग़ैरह। जेके इज्तिहादी मसइला आहिनि उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े खे मुनकर कोन थो चई सघिजे त हीउ मुनकर आहे, गुनाह आहे। मुनकर उहो आहे जो अहले शरीयत वारनि जो उन जे बुरे हुअण ते मुतफ़िक़ हुजे, इत्तिफ़ाक़ हुजे। पर ही जेके आहिनि जंहिंमें इख़्तिलाफ़ आहे, फ़ुरूई इख़्तिलाफ़ आहे, उन खे मुनकर नथो चई सघिजे। बहरहाल, अच्छा, इन में माण्हू हिकिड़ो इश्काल कंदा आहिनि, इहो इश्काल कंदा आहिनि त सही, हिते त अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमाए थो त बेशक नमाज़ बेहयाई ऐं बुरनि कमनि खां रोके थी। असां ॾिसूं था केतिरा नमाज़ी आहिनि, उहे नमाज़ पढ़नि था पर उन जे बावजूदु गुनाहनि खां कोन था बचनि। त उन जा ॿ जवाब ॾिना अथनि। हिकिड़ो जवाबु इहो ॾिनो अथनि त भई नमाज़ रोके थी, जीअं क़ुरान बि रोके थो, हदीस बि रोके थी, नमाज़ रोके थी, पर माण्हू रुकिजे थो या कोन थो रुकिजे उहा उनजी पंहिंजी ॻाल्हि आहे। नमाज़ त उनखे रोकींदी। हिकिड़ो जवाबु इहो। ॿियो जवाबु इन जो इहो आहे त न, नमाज़ में ख़ासो आयो त नमाज़ जेको माण्हू क़ाइमु कंदो ऐं नमाज़ खे सही तरह सां पढ़ंदो त नमाज़ उन जे अंदरां बुराइयूं कढी छॾींदी ऐं हुनखे बुराइनि खां, बेहयाई जे कमनि खां ऐं मुनकर खां हुनखे नफ़रत थी वेंदी, हू बची पवंदो। पोइ उन जो जवाबु इहो आहे त पोइ इन जो मतिलबु इहो त इहे जेके नमाज़ पढ़नि पिया न, इहे नमाज़ सही कोन था पढ़नि। किथे न किथे नमाज़ में ई ग़लती पिया कनि, को ईअं कंहिं फ़र्ज़ में ग़लती पिया कनि, कंहिं वाजिब में ग़लती पिया कनि, कंहिं अदब में ग़लती, माना पूरे तरीक़े सां 100% नमाज़ सही हुजे ऐं पोइ बि जेको थो हीउ माण्हू बुराइनि जी तरफ़ मशगूल थिए ऐं बुराइनि जो आदी हुजे, इहो कोन थो थी सघे। अॻियां अल्लाह ताला फरमाए वला ज़िक्रुल्लाहि अकबर, यानी जेको ज़िक्र ही नमाज में कनि था उहो या उन खां अलावा जेको ज़िक्र आहे इहो तमामु वॾी शइ आहे। हिकिड़ो त इहो ज़िक्र जेको ज़ाकिर करे पियो उहो, पर अक्सर मुफ़स्सिरीन फरमाईंदा इहो न, चूंकि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमाए फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां मूंखे यादि करियो आऊं तव्हांखे यादि कंदुसि। यानी बंदो जेॾी महिल वेही अल्लाह पाक खे यादि थो करे त अल्लाह ताला फरमाए थो आऊं फ़रिश्तनि में तव्हांखे उन बंदे खे यादि करियां थो। सुभान अल्लाह, इन खां वॾा भाग कहिड़ा जो रब्बुल आलमीन, जहाननि जो परवरदिगार, पाक ज़ात, हर ऐब खां पाक, हर ख़ूबीअ सां मुतसिफ़, शहनशाहन जो शहनशाह जेको आहे
ओ जेको तो कंहिंखे पंहिंजे ख़ासि बंदन ख़ासि पाकीज़ा बंदन में यादि करे। पोइ जेॾी महिल बंदो ज़िक्र करे थो, अल्लाह वाइदो कयो आहे त आउं उन जो ज़िक्र कंदुसि, जेॾी महिल अल्लाह पाक तो उनखे यादि करे न त पोइ इन जो असरु इहो थो थिए जो इन माण्हूअ खे नेकियुनि जी तौफ़ीक़ मिले थी ऐं इन माण्हूअ खे बुराइनि खां बचण जी तौफ़ीक़ मिले थी ऐं इन जी दिलि में जेको अल्लाह पाक जे तरफ़ां अनवारात ऐं बरकतूं अचनि थियूं, जिन जे ज़रिए सां जेको आहे सो ही वॾियूं तरक़ियूं करे थो। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वल्लाहु यअलम मा तस्नऊन, बेशक ऐं अल्लाह ताला ॼाणे थो जेको कुझु तव्हां करियो पिया। इहो जेको मुराक़बो आहे इहो अजीब इस्लाह जो मुराक़बो आहे जो इंसान जेको आहे सो यानी इहो ध्यानु करे त आउं जेको कुझु करियां पियो मूंखे मुंहिंजो अल्लाह ॾिसे पियो, जेको ॻाल्हायां पियो मुंहिंजो अल्लाह ॿुधे पियो, जेको आउं दिलि में सोचां पियो मुंहिंजो अल्लाह वाक़िफ़ आहे ऐं मूंखे सुभाणे अल्लाह पाक जे साम्हूं हाज़िर ठही हर शइ जो मूंखे हिसाब ॾियणो आहे। इहा तमामु ज़बरदस्त शइ आहे, इहा इंसान खे जानवर मां इंसान बनाए थी ऐं इहो यानी इहो ख़दशो त भई सुभाणे मूंखे अल्लाह पाक वटि हाज़िरी ॾियणी आहे, मूंखे हर शइ जो अल्लाह खे जवाबु ॾियणो आहे। इन करे इंसान संभाले संभाले ज़िंदगी गुज़ारे थो, जेके चवंदा आहिनि फूके फूके कदम रखणु। इंसान सोचे सोचे करे थो त भई अॼु त आउं करियां पर सुभाणे इन जो मूंखे जवाबु ॾियणो आहे। पोइ इन जे मथां भले पहिरेदार न हुजनि, भले चौकीदार न हुजनि, भले कंहिं बि क़िस्म जी सिक्योरिटी इन जे मथां न हुजे, त इहो अकेलाईअ में बि जेको आहे सो गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचाईंदो, अकेलाईअ में बि ज़ुल्म खां बचाईंदो, अकेलाईअ में बि नाजाइज़ कमु करण खां बचंदो। अल्लाह पाक पाण सभिनी खे हीउ जेको बयानु थियो मूंखे बि नसीब फरमाए, अव्हां खे बि हर मुसलमान खे इन जो नूर नसीब फरमाए, इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौल व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानकल्लाह।